अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां सूरत पढ़ूं पिया, सूरत अंबिया अलैहिस्सलाम। हिन जूं 17 आयतूं पढ़ियूं अथऊं हेसि ताईं, थोरो अॻिते पढ़ूं था। ऐं पंहिंजो 15 आयत में अलाह ताला फरमायो फमा ज़ालत तिल्क दअवाहुम। हाणे हिते तर्जुमो ज़ालत इन में जा ॿिया बि लफ़्ज़ निकिरंदा, जीअं ज़वाल आहे या ॿिया अखर। त ज़ालत माना खुटंदो कोन, फमा ज़ालत खुटो, जेको खुटे न, यानी पई हले, जेका खुटे न, यानी पूरी न थिए, टुटे न, छिजी न पवे। फमा ज़ालत तिल्क दावा, दावा कहिड़ी हुई उन कालू या वैलना इन्ना कुन्ना ज़ालिमीन। वेठे चयऊं असां ते वैल हुजे, असां ते वैल थी वियो आहे, या इन्ना कुन्ना ज़ालिम, बेशक असीं ज़ालिमनि मञा बेफ़रमान मञा हुआसीं। साईं लिखियो आहे ज़ालिमनि मञा आहियूं। फमा पोइ इहा पई हलंदी हुननि जी, साईं जेको यकी हूंदी, त मां बि मुंहिंजी पियुसि यकी हूंदी अलाए छा माना फमा ज़ालत माना खुटंदी कोन का, टुटंदी कोन, छिजंदी कोन, ख़तमु न थींदी। फमा ज़ालत तिल्क दावा हुम, पोइ हुननि जो इहा दावा, उहो सॾु इहो जेको आहे टुटंदो कोन, यानी पियो हलंदो हुयो, पियो चवंदा असां ते ज़ुल्म, असां ते वैल आहे, असां ते वैल आहे, असीं ज़ालिम आहियूं, ईअं चवंदा पिया। जीअं सामरी ते चयो हिते ला मसास ला मसास ला मसास, हाणे हीअ वेठा चवनि कोरोना कोरोना कोरोना, बसि हाणे हिन खे छिटंदी कोन, यानी फमा ज़ालत तिल्क दावा हुम, इहा दावा हुनजी ख़तमु थींदी कोन को, जेसिताईं 2 साल लॻी वञनि हलिया। अलाह ताला जॾहिं लाहिनि तॾहिं इहा लहंदी। फमा ज़ालत तिल्क दावा, ज़ालत नेगेटिव आहे, मां जेका आहे नेगेटिव आहे, फमा ज़ालत, उहा न टुटंदी, उहा ख़तमु न थींदी, पुॼंदी कोन को, टुटंदी कोन को, माना पई हलंदी, यकी माना यकी हूंदी। साईं लिखियो आहे इहो वरी दवा हता जलना हुम हसीदन, हेसि ताईं जो असां कयोसीं उन्हनि खे लुदल, यानी लाबारो ॾिबो आहे जेको, मतिलबु लुणी छॾिबो आहे का शइ, त उन हसीदन, हसद स्वाद सां हसद, ख़ामिदीन उझामियल, विसामियल, जीअं बाहि जेका विसामी वेंदी आहे, उनखे पाणी जो छंडो हणी छॾिबो, बाहि विसामी वेंदी, त उन हसीदन ख़ामिदीन। पोइ उन खां पोइ फरमाए अलाह ताला वमा ख़लक़ना समाअ वल अर्द वमा बैनहुमा लाइबीन, असां न ख़लक़ियो आहे आसमाननि खे, ज़मीन खे रांदि जे लाइ, यानी लाइबीन लाहव जे लाइ, वमा जेको उन विच में आहे उहो बि, वमा ख़लक़ना समाअ वल अर्द वमा बैनहुमा लाइबीन। इन इलाक़ में अर्ज़ु कयोसीं त उहो अलाह साईं फुटबॉल कोन थो खेॾे, को रगबी वेठो खेॾे, क्रिकेट वेठो खेॾे, चया जेकॾहिं आउं खेॾां त पोइ पाण ई उते ई ठाहियां पंहिंजो इंसाननि खे, जिन्हनि खे धरती ते छा लाइ मोकिलियां हा, त मुंहिंजो मतिलबु त इहो कोन्हे हाकमनि खे हाकम वेठा बनायो दुनिया जा, जेके खिलाड़ी आहिनि, जेके क्रिकेटुनि जा ऐं रगबियुनि जा ऐं पंहिंजो मुसीबतुनि जा, त हिननि खे कहिड़ो अलाह ताला जो डपु ऐं ख़ौफ़ ऐं तक़वा ऐं परहेज़गारी हूंदी, तुंहिंजो तो वलो अरदना, जेकॾहिं असां इरादो इहो कयूं हा, इहो घुरूं हा, चाहियूं हा, अन नतख़िज़ लहवल, जेकॾहिं चाहियूं हा त को रांदि रूंद हूंद करियूं, को लहव में फासूं, जेकॾहिं असां इहो चाहियूं हा, लअरदना अन नतख़िज़ लहवल लतख़ज़नाहु मिन लदुन्ना, पोइ असां पंहिंजे पाण वटि उते ई को ठाहियूं हा, को फुटबॉल जो ग्राउंड आसमान ते, ज़मीन जो क्रिकेट जो, या जेका ठाहियूं हा उते, हिते मोकिलण जी कहिड़ी ज़रूरत अथई, मुंहिंजे इंसान खे मोकिलियोसीं ख़लकियोसीं। लअरदना अन नतख़िज़ लहवल लतख़ज़नाहु मिन लदुन्ना, असां पाण वटि हिते ठाहियूं हा, हिते छा लाइ मोकिलियोसीं इंसान जे लाइ, इंसान खे मा ख़लक़नल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, अलाह ताला चए थो असां कोन ख़लक़ियो आहे इंसान खे, जिन्हनि खे सवाइ हिन जी इबादत कनि मुंहिंजी, यानी मुंहिंजी बुज़ुर्गी मञी न, ऐं मुंहिंजे हुकुम ते हलनि, मुंहिंजी जेको चओ अथमि हीअं करियो त उहे कनि, जेको चवां थो न कनि त न कनि, मुंहिंजी इबादत जेके न कंदा पोइ आऊं वारो कयो ठाहियो रखियो अथमि जहन्नमनि जे लाइ, जेके इबादत कंदा हुआ न, अलाह मूं जन्नत ठाहे रखी आहे। इहा ॻाल्हि हिन में बल नक़्ज़िफ़ु बिल हक़ अलल बातिल,
पर बल माना उहो जेको असीं चवंदा बल्क जेको फारसी उर्दू में सिंधी में बल्कि नक़्ज़िफ़ असीं हणूं था बिल हक़ सां अलल बातिल बातिल जे मथां अलल बातिल अला माना मथां बातिल जे यानी मथां हूंदो हक़ जो भितर पथर ऐं हेठि हूंदो बातिल जो जेको बि ठेक खेल बातिल फयदमग़हू दमग़ दिमाग़ इहो साॻियो दिमाग़ ई मथो आहे मेॼालो उनजो असीं टोड़े विझंदासीं मेॼालो टुटी पवंदो मक़सद मथो असीं मथो भञे थो असां लिखियो आहे फयदमग़हू फइज़ा हुअ ज़ाहिक़ पोइ उहो भॼण वारो आहे टुटण वारो आहे ज़ाहिर थियणो आहे ख़तमु थियण वारो आहे ज़ाहिक़ ज़ाहिक़ुनि इहो जेको लफ़्ज़ु आहे हिन सूरत में अंबिया में ऐं सूरत बनी इसराईल में ऐं सूरत तौबा में किथे मतिलबु इहे लफ़्ज़ अचनि था हिन जा हिते नक़्ज़िफ़ बिल हक़ फइज़ा हुअ ज़ाहिक़ुनि जाल हक़ व ज़हक़ल बातिल सूरत बनी इसराईल में जाल हक़ आयो ऐं ज़हक़ल बातिल इनल बातिल कान ज़हूक़ बेशक बातिल जेको आहे सो त भॼणो आहे टुटणो आहे ख़तमु थियण वारो आहे गुम थियण वारो आहे फइज़ा हुअ ज़ाहिक़ वलकुमुल वैल ऐं तव्हां ते हुजे वैल वलकुमुल वैल मिमा तसिफ़ून कुम हिते वलकुम माना उहे जेके काफ़िर आहिनि उन्हनि ते यानी जेके बातिल वारा आहिनि उन्हनि ते वैल इन करे जो जेको तौसीफ़ था कनि अलाह ताला जे बारे में जेको बयानु था कनि जेका ॻाल्हि था कनि जेकी चवनि था मिमा तसिफ़ून वलहू मन फिस्समावाति वल अर्द वलहू माना हुन जे लाइ आहे माना हुनजी मिल्कियत आहे अलाह ताला जी मिल्कियत आहे अलाह ताला हुनजो मालिक आहे ऐं ठाहिण वारो बि उहो आहे ख़ालिक बि आहे त सभु कुझु उन जो आहे इन वलहू उन लाइ आहे जी माना हुनजी आहे हुनजी मिल्कियत आहे वलहू मन जेको बि आहे फिस्समावाति वल अर्द आसमाननि ऐं ज़मीनुनि में सो सभु अलाह जो आहे अलाह जी मिल्कियत आहे वमन इंदहू ऐं जेके उन वटि आहिनि जेके इंदहू हुन वटि आहिनि यानी फ़रिश्ता जेके हुन वटि आहिनि या अरवाह जेके बि मतिलबु त जेके बि आहिनि हुन वटि इंदहू ला यस्तकबिरून उहे तकबुर हथ वॾाई नथा कनि तकबुर ला यस्तकबिरून अन इबादती हुनजी इबादत खां हुनजी पूॼा खां हुनजे परस्तश खां हुनजी इबादत खां तकबुर हथ वॾाई नथा कनि हीअ जेको असीं जेको त इबादत नथा करियूं रब पाक जी असां वञा जेके माण्हू आहिनि अहिड़ा अलाह ताला पनाह में रखे ऐं पंहिंजो तौफ़ीक़ ॾिए इबादत जी पर जेके नथा करियूं या नथो करे जेको थर्ड पर्सन में सिंगल पर्सन में जेको बि त उहो जेको आहे सो हथ वॾाई जे करे चए थो आऊं वरी वेठो सजदा करियां बसि इहो अलाह कहिड़ो आहे बसि आऊं बसि उन जे लाइ वेठो इहो मथो टेकियां भई हीअं करियां हूं करियां मूंखे वक़्तु आहे कोन आऊं मसरूफ़ आहियां ॾाढो कहिड़ो मसरूफ़ आहे तोखे भाई अन इबादत ई चए हुनजी इबादत खां तकबुर हथ वॾाई उहे नथा कनि जेके हुन वटि आहिनि परहेज़गार बंदा जेके इंसान आहिनि उहे बि तकबुर वॾाई नथा कनि पंहिंजा जेके हज़रत ख़ुशूसन इशारो हिन में आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं ॿियनि जिन खे ही पूॼींदा त उहो हज़रत नसारा जेके आहिनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पूॼीनि था अलाह करे पूॼे थो उहो हथीलो वॾेलो अहिड़ो कोन्हे जहिड़ो ही सम्झनि था त उहो त मूं वटि इबादत मुंहिंजो बानू आहे मुंहिंजी इबादत करण वारो मरण खां अॻु में बि वेठे इबादत कयईं हुनजे इंजील में लिखियो पियो आहे पर पोइ हू चवंदा इहो ख़ुदा आहे बाक़ी ख़ुदा जो मटु आहे ख़ुदा जो पुटु आहे त पोइ हाणे केरु पुॼे हुन सां ला यस्तकबिरून इंदहू ला यस्तकबिरून अन इबादती वला यस्तहसिरून ऐं थकिजनि नथा हाणे इहो यस्तहसिरून जेको आहे हसर मां हासीन रा उन मज़ा आहे त हसरत बि इन मज़ा आहे ऐं पंहिंजो ॿिया अहिड़ा लफ़्ज़ या हसरत आहे या हसरत अलिबाद बाकान याती रसूल इला कानो बि यस्तहज़िऊन वग़ैरह त पोइ मतिलबु हसरत ऐं हसर जे इन माना में थकिजनि नथा हिते युसब्बिहून अल-लैल वन-नहार राति ऐं ॾींहुं हुनजी तस्बीह कनि था बयानु कनि था हुनजी
इबादत कनि था, यानी हुनजी पाकाई बयानु कनि था। तस्बीह सब्बह लिल्लाह मा फ़िस समावाति वल अर्द, यानी हुनजी पाकाई बयानु कनि था या पाकाई ॻाइनि था, पंहिंजो तस्बीह कनि था, ज़िक्र कनि था हुनजो। हीअ सभु बेहून लैल वन्नाहार, राति ॾींहुं, अहिड़ो कोन्हे। चइनी 24 कलाकनि मंझि, चइनि 8 पहरनि मंझि इबादत में मशगूल आहिनि। इहे सभु बेहून लैल वन्नाहार ला यफ्तुरून, फ़तर सुस्त नथा थियनि, पंहिंजो ला यफ्तुरून फ़तर। अमित्तख़ज़ू आलिहतम मिनल अर्द हुम युनसिरून, छा वरिता अथनि, यानी जेके काफ़िर आहिनि उन्हनि वरिता आहिनि अलाह खां सवाइ, यानी ॿिया ख़ुदा वरिता अथऊं। अमित्तख़ज़ू वरिता अथनि माना अख़्तियार कया अथनि। ख़ुज़ माना वठि, आलिहतम मिनल अर्द धरती में, हुम युनसिरून ऐं उहे था हलाइनि उन्हनि खे, यानी के ॿिया आहिनि ख़ुदा जेके हिननि खे हलाइनि था वग़ैरह। ऐं हिते अॻे लौ कान फ़ीहिमा आलिहतुन इल्लल्लाहु लफ़सदता, जेकॾहिं को हुजे हा अलाह, हुन अलाह खां सवाइ, यानी मूंखां अलाह खां सवाइ जेकॾहिं को ॿियो को अलाह बि हुजे हा, यानी 2 ॼणा थी पऊं हा, त पोइ त लफ़सदता, त पोइ फ़साद थी पवे हा, जहिड़ो थी पियो आहे असां अलाहनि में। यानी आऊं चवां हा त आऊं वॾो आहियां, अलाह चए थो मतिलबु आऊं चवां त आऊं वॾो आहियां, ऐं हू ईसा अलैहिस्सलाम चए त आऊं वॾो आहियां तोखां, तुंहिंजो सभु अख़्तियार मुंहिंजे हथ में आहिनि, हाणे तूं रिटायर थी वञो। जीअं हिननि ईसा हिन रिटायर कराए छॾियो आहे हुनखे, चवंदो बाबा हाणे तूं सुतो पियो हुजे, असां बाक़ी सॼो कमु जेको आहे मां पाण थो करियां, ऐं हू जेको क़यामत ॾींहुं हिसाब किताब आऊं पाण कंदुसि। पोइ त फ़साद थी पिया, हू सिज खे हुकुम करे हा हिन पासे खां हल, त हू वरी हुकुम करे हा हिन पासे खां हल, हू चंड खे चयो आहे हीअं हल, हिन पासे हल, मूंखे हीअ थो खपे, मूंखे हू को खपे, त ख़ुदा त उते विड़ी पवनि हा। त अलाह ताला चए थो लौ कान फ़ीहिमा आलिहतुन इल्लल्लाहु, जेकर अलाह खां सवाइ ॿिया बि ख़ुदा हुजनि हा, त उहे पाण में विड़ी पवनि हा, पंहिंजो जहिड़ो थी पियो आहे, फ़साद थी पियो आहे, तबाही करे विझनि हा सॼी ॻाल्हि दुनिया में। फ़सुब्हानल्लाहि रब्बिल अर्श अम्मा यसिफ़ून, पोइ पाक आहे उहो अलाह जेको रब पाक आहे, जेको अर्श जो, ऐं जेके तारीफ़ कनि था, जेकी ॻाल्हि कनि था, जेके ॻाल्हियूं हणनि था अलाह ते, कूड़ जेके ठाहिनि था, अम्मा यसिफ़ून, सिफ़त जेका जंहिं नमूने सां हुनजी कनि था, उन खां अलाह ताला पाक आहे, यानी बरी आहे, उनखे उहो रद्द थो करे। यानी जेको कूड़ ठाहे वेठा आहिनि त उहो अलाह जो पुटु आहे फलाणो, अलाह जो धीउ आहे फलाणी, अलाह जो फलाणो माइटु आहे, पीउ आहेसि, हू पुटु आहेसि, हू ज़ाल आहेसि, भेण अथसि, उहा फलाणो अथसि, अलाए माइटु चाचो, चाची, नानी, ॾोटी, सभु कूड़ आहिनि। इहे अलाह ताला मतिलबु रद्द थो करे। सुभान अल्लाह रब्बिल अर्श अम्मा यसिफ़ून ला युसअलु, अलाह ताला खां कोन पुछियो कोन वेंदो, ला युसअलु अम्मा यफ़अलु, जेको बि हू करे थो, जीअं वणेसि तीअं करे, हुन खां को पुछण वारो कोन्हे को, हुन खां पुछियो न वेंदो। हीउ पैसो आहे, मजहूल फ़ेल आहे, ला युसअलु अम्मा यफ़अलु, जेको हू करे थो उन खां केरु पुछा कोन करण वारो आहे, हुन खां पुछा न कई वेंदी। वहुम युसअलून, ऐं उहे पुछिया वेंदा, यानी सभु को माण्हू इंसानु जिन जेको आहे उन खां पुछा ॻाछा थींदी, उन खां पुछियो वेंदो। युसअलून, इहो बि जेको आहे सो आहे मजहूल फ़ेल, यानी पैसिव टेंस आहे। हुम माना पर उहे, व जी माना हिते पर जी माना में, हुम युसअलून, उन खां पुछा थींदी। हुन खां पोइ फरमाए थो अमित्तख़ज़ू मिन दूनिही आलिया, ॿिए दफ़ा अॻु में फरमाई त हिन खां सवाइ, मथे फरमाए थो अमित्तख़ज़ू आलिहतम मिनल अर्द, हाणे हिते फरमाए थो अमित्तख़ज़ू वरिता अथनि दूनिही, उन खां सवाइ, अलाह खां सवाइ ॿिया इलाह, कुल अलाह सुभाणे ताला चए थो पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, कुल चओ, यानी 332 दफ़ा अलाह ताला क़ुर शरीफ़ में पंहिंजे नबी खे फरमाए थो त चओ, इन्हनि खे चओ, हीअं चओ, हीअं चओ, हीअं चओ, हीअ उन्हनि मथां आहे। कुल हातू बुरहानकुम, उन जो को दलील, उन जो को बुरहान, उन जो को एविडेंस, उन जो को प्रूफ, उन जो को सबूत आणियो भला, त अलाह खां सवाइ को ॿियो बि अलाह आहे, उहो सबूत त आणियो।
त हाणे चवंदा ॿियो असां वटि को सबूत कोन्हे, न को असीं अलाह खे था मञूं, न को ॿियनि खे था मञूं, कंहिंखे कोन था मञूं। पर पोइ वीचारा उहे जेके आहिनि अलाह खे मञण वारा, उहे लॻा पिया आहिनि बाबा हीअ सबूत आहे, हीअ सबूत आहे, हीअ आसमान ज़मीन पाणी ठही पियो आहे छा, पाणी हीअ जेको भितर आहे, हीअ पथर आहे, उहो वीचारो मोहम्मद अली खिले उहो मिसाल पियो ॾिजे भई हीअ आउं खणियो वेठो आहियां हथ में जेका शइ, या ईअं पाणी ठही पई आहे छा, या ज़रूरु कंहिं ठाही आहे, कंहिं कारखाने में ठही हूंदी। हीअ जेको आसमान ज़मीन चंड सितारा हलनि पिया, ज़रूरु को ठाहिण वारो आहे, उहो कहिड़ो आहे, वॉच मेकर। अंग्रेज पंहिंजे नसारनि लफ़्ज़ इस्तेमालु कयो त भई वॉच मेकर केरु आहे, वॉच त कंहिं ठाही हूंदी, हले पई त हले त पई, पर कंहिं ठाही हूंदी जो हले पई, हीअ सॼी काइनात हले पई, ज़रूरु कंहिं ठाही आहे त हले पई, ईअं ठही पई आहे। त इहो हादिस जेको इहो मतिलबु बहस हले पियो, भई यूनानी जेके फिलासफ़र हुआ 3000 साल अॻु में, उन्हनि वटि बि हुयो, अॼु बि जेको आहे सो असां वटि बि इहो ई मसइलो हले पियो। अलाह ताला फरमाए थो कुल हातू बुरहानकुम, पंहिंजो बुरहान आणियो, को सबूत अथव त आणियो। हाज़ा ज़िक्र मम्मईअ, हीउ जेको क़ुर आहे, हीउ ज़िक्र, हीउ जेको मूं सां आहे, यानी तूं चओ त हीउ जेको मूं वटि आहे, यानी मूंखे अलाह ताला मोकिलियो आहे जिब्राईल अलैहिस्सलाम जे मार्फत, हुन जे थ्रू मूंखे पुॼायो आहे इहो। ऐं ज़िक्र मन क़बली, ऐं ज़िक्र जेको अॻु में मूंखां हो, यानी जेके तौरात इंजील ऐं ॿिया जेके किताब ज़बूर ऐं जंहिंजा सहीफ़ा असांखे ख़बर न आहे जिन जे नालनि जी, हज़रत इब्राहिम वटि सहीफ़ा या इदरीस वटि या फलाण अंबिया अलैहिस्सलाम वटि, त उहे सभई अलाह ताला मोकिलिया आहिनि, बुरहान आहे असां वटि। कुल हातू बुरहानकुम हाज़ा ज़िक्र मम्मईअ व ज़िक्र मन क़बली बल अक्सरुहुम ला यअलमून, पर हिन जा घणा इहा ॻाल्हि ॼाणनि नथा, ॼाण माना अकुलु कोन्हनि जो या सम्झनि, मतिलबु कोन खे ॿुधाइजे बि थो त चवंदा नथा असीं मञूं, छा कंदो, न त छा कंदो, हाणे असांखे का ॻणती आहे त तूं छा कंदे, भले पियो जहन्नम में वञिजे, पर असां इहे जो यार आहियूं, दोस्त आहियूं, असीं भाइयूं, त तूं असां सां गॾु जन्नत में हुजी, पर पाक असांखे मोकिले पोइ हाणे तुंहिंखे असीं तुंहिंजा ख़ैरु ख़ाहियूं, घणो घुरा ख़ुशि चाहियूं था, तूं वारो करे वठि असां सां गॾु हुजे, पर तूं नथो मञी, असांखां वॾो मोतबर आहीं, वॾो तकबुर हठीलो वॾाईअ वारो, तंहिं करे हाणे खाधे पीते वारो आहीं, पोइ हाणे असीं छा कंदासीं, असीं ग़रीब माण्हू अलाह हाशींद अलाह खां ॾिजूं था। कुल हातू बुरहानकुम हाज़ा ज़िक्र मम्मईअ व ज़िक्र मन क़बली बल अक्सरुहुम ला यअलमून अल हक़, यअलमून पोइ हिते वरी वक़फ़ुल यअलमून अल हक़ करे पढ़ो, इहा हक़ जी ॻाल्हि नथा ॼाणनि, ला यअलमून अल हक़, ऐं पोइ फ़हुम मोरिदून, पोइ इन जे करे छो जो ॼाणनि नथा, इहो एविडेंस या ॼाणणु चाहिनि नथा, पोइ इन खां एराज़ कनि था, मोरिज़ून माना एराज़ कनि था, यानी मुंहुं मोड़ीनि था, उन खां एराज़ करण जो माना मुंहुं मोड़णु। वमा अरसलना मिन क़बलिक, हाणे इहो अहिड़ी क़िस्म जी आयत में हिन में एरर अचे थी, वमा अरसलना आख़िर में बि ईंदी, वमा अरसलना मिन क़बलिक मिर रसूलनि, जेके बि मोकिलिया अथऊं असांजा रसूल उन तोखां अॻु में, और मतिलबु को बि अहिड़ो कोन मोकिलियोसीं, इला नूही इलाही, सवाइ इन जे जो उनखे असां वही कयो, नूही माना वही कयो, असां वही कयो उनखे, इला नूही इलाही, उन वटि अनहू ला इलाहा इल्ला अना, त ॿियो को बि कोन्हे अलाह सवाइ मुंहिंजे, सवाइ अना जे, नूही इलाही अनहू ला इलाहा इल्ला अना फअबुदून, पोइ मुंहिंजी इबादत करियो। हाणे चचनामे में शायदि इहो लफ़्ज़ु आहे, पोइ मूंखां साईं मूंखे पुछियो जेको हिन ॻाल्हि मंझि हिनखे नथी मञे त हीउ छो लिखियो पियो आहे, हीउ लिखियो पियो आहे, अलाह ताला लिखियो आहे, ॿियो छा कयूं, अनहू ला इलाहा इल्ला अना फअबुदून, आऊं अलाह आहियां, पोइ मुंहिंजी इबादत करियो। हाणे इहो चवण को अलाह ताला खे हक़ु आहे जो ख़लक़ियो अथई, छो न चयईं, भले चयईं, हा जेको मञे सो मञे, जेको न मञे सो भले ख़ुदा करे ख़ुशि हुजे। वक़ालु इत्तख़ज़र रहमान वलदा, ऐं चवंदा हुए जेके काफ़िर आहिनि त अलाह ताला पुटु वरितो आहे, पुटु अथसि फलाणो जेको आहे
नालो कोन था वठूं, हू आहे हू धीअ बि अथसि, उहो फलाणा अथसि, लात ऐं मनात ऐं उज़ा ऐं फलाणी फलाणी ज़ाल अथसि, फलाणी हीअ अथसि, उहो अथसि, घणेई सभिनी मज़हबनि मसाला लॻा पिया आहिनि। पर अलाह ताला फरमाए थो क़द तख़ज़ रहमान वलदन सुब्हानहू, अलाह ताला पाक आहे इन ॻाल्हि खां। बल इबादुम मुकरमून, इहो रेफरेंस ॾिए न हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾांहुं आहे। हाणे ॿिया सभई लात ऐं मनात जेके आहिनि से वीचारा अलाए केरु हुआ ख़बर न आहे केरु हुयूं या केरु हुयो, पर के चङियूं हूंदियूं या त उहो त अलाह वटि मुकरम हूंदियूं, जेकॾहिं न हूंदियूं त बुत हूंदा रुॻो त उहे दोज़ख में वेंदा रुॻो। पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी इहा साॻी ॻाल्हि सूरत हू कहिड़ी आहे ज़ुख़्रुफ़ या छा हुन मंझि अचे थो त भई इहो असांजो हीअ जेके बुत आहिनि इहे भला आहिनि या तव्हांजो हज़रत ईसा जंहिंखे ख़ुदा बनायो अथव उहो भलो आहे जो पंहिंजो उनखे त फांसी ॾेई छॾी फलाणनि माण्हुनि। त पोइ बसि बहरहाल इहा वलदुन सुब्हानहू बल इबादुम मुकरमून ला यस्बिक़ूनहू बिल क़ौल, नथा अॻिराई कनि, यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम हुन खां मथे कोन थो पाण खे चवे त आउं वॾो आहियां अलाह खां, हू चए थो आउं अलाह जो बंदो आहियां। त पढ़ी ॾिसो हुनजो इंजील चारई गॉस्पेल्स कया आहिनि, कॾहिं चए कोन थो त आउं अलाह आहियां मुंहिंजी पूॼा करियो, ईअं कोन थो चवे हज़रत ईसा अलैहिस्सलाम। ला यस्बिक़ूनहू बिल क़ौल, अलाह ताला जे कौल खां पंहिंजी ॻाल्हि अॻिराई नथो करे, बिल क़ौल वहुम बि अमरिही यामलून, ऐं अलाह ताला जे जेके अमर ॾिनल आहिनि, हुकुम ॾिनल आहिनि, उन जी इनहिराफ़ी नथो करे, उन जे अमर ते हले थो। वहुम बि अमरिही यामलून, अमल कनि था उहे, इहे जेके मतिलबु प्लूरल में ॿिया बि आहिनि, हज़रत ईसा ख़ुशूसन असांखे मालूम आहे, ॿियनि जी ख़बर मतिलबु त आहे या न आहे, पर उन ॾांहुं मतिलबु इन सभिनी ॾांहुं जेके बि हूंदा अहिड़ा। यालमु, अलाह ताला ॼाणे थो मा बैन ऐदीहिम, जेको हिननि जे विच में आहे, अॻियां आहे, यानी अॻियां जेको माण्हू मोकिले थो, यानी आख़िरत में छा मिलंदो, जेको लिखियो वेंदो, जेके कम हिते बुछड़ा या सुठा या चङा कम कया अथसि। यालम मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फुम, जेको पुठिते थो छॾे, यानी जेको दुनिया में छॾे थो वञे पंहिंजी विरासत जो हिसो या महल मालियूं जेके छॾे थो वञे, जेके ठहियल पराया पैसा फॿाए हितां जा हुतां जा महल मालियूं ठाहे वेठो आहे, कंहिंखे कमु ईंदियूं भई उमिरि उहो कोट थो ॾिसिजे असुलु कंहिंजो अॼु आहे, जनी जोड़ियो जफ़ा ॾेई तनी छा खून छॾियो आहे सम्झो। त पोइ यालम मा बैन ऐदीहिम मा ख़ल्फुम वला यशफ़ऊन, कंहिं को बि हुननि जी शिफ़ायत कोन कंदो, हुनजी सिफ़ारिश कोन कंदो, इला लिमन इर्तदा। हाणे इहो एक्सेप्शन इस्तिस्ना आहे, जिते किथे शफ़ा जी ॻाल्हि अचे थी, शफ़ाअत जी, त इस्तिस्ना इहो आहे त सवाइ उन्हनि जे जिन खां अलाह ताला राज़ी हूंदो, जिन खे हुकुम कंदो त हिन जी शिफ़ात करियो, उनजी शिफ़ात थींदी। इहो कोन्हे त शिफ़ात बिल्कुलु आहे ई कान का, पोइ इहो जेको ॿियो क़िस्म जा माण्हू आहिनि उहे चवंदा बाबा शिफ़ात आहे ई कोन को, बसि ख़तमु आहे ॻाल्हि। इहा ॻाल्हि कोन्हे, अलाह ताला जिते बि शिफ़ात जी ॻाल्हि कई आहे उते चए इला मिन अज़्न मिन रहमान, अलाह मिन अज़्न, सूरत आयतुल कुर्सी में बि ईअं, सूरत यासीन में बि ईअं, कंहिं जिते बि शिफ़ात जी ॻाल्हि आहे उते इहो इस्तिस्ना आहे, एक्सेप्शन आहे त शिफ़ात आहे, रसूल बि शिफ़ात कंदा, क़ुर बि शिफ़ात कंदो, औलाद बि शिफ़ात कंदो, वॾा बुज़ुर्ग बि शिफ़ात कंदा, हीअ बि कंदा, औलिया वलीउल्लाह मुखाद शिफ़ात कंदा, जेके हिक ॿिए खे सुञाणंदा हूंदा, हिक ॿिए जी सिफ़ारिश मतिलबु इहो थींदी। पोइ इहो मतिलबु इहो कोन्हे त उनजे हथ में आहे, को बसि उहे चवंदा हा आउं तोखे वठी वेंदुसि जन्नत में, बसि भले जेका वणई जो गुनाह वेठो कर, आउं छॾाईंदुसि, ऐं इहो कूड़ी ॻाल्हि आहे। पोइ जेको छॾाईंदो उहो जेको छॾाए सघंदो, ऐं छॾाइबो उनखे जेको छॾाए सघण जे लाइक़ु हूंदो, नालाइक़ु हूंदो जेको पहिरियों जहन्नम जा कमु कंदो, उनखे हाणे केरु शिफ़ात कंदो। पर बहरहाल इहे ॿई ॻाल्हियूं सम्झ में अचणु खपनि। यालम मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फुम वला यशफ़ऊन इल्ला लिमन इर्तदा वहुम मिन ख़शियतिही मुशफ़िक़ून, ऐं हुनजे ख़ौफ़ में, ख़शियत में, ख़शियत माना हुनजो ख़ौफ़ अलाह ताला जो, मुशफ़िक़ून। हाणे मुशफ़िक़ून जो लफ़्ज़ जेको आहे सो शायदि अॻु में चयोसीं, शफ़क़त बि इन वजह आहे, शफ़क़ जेका सिज लथे ऐं सिज उभरण वारो थिए थी शफ़क़, उहा शफ़क़ बि इन वजह आहे, उन सूरत इंशिक़ाक़ में हुनजो लफ़्ज़ आहे, ऐं पंहिंजो माण्हू हिक ॿिए ते शफ़ीक़ आहे, महिरबानी आहे, पंहिंजो हुन ते चङा
चङाई करे थो ऐं अशफ़ाक़ उन खां वधीक शफ़क़त करण वारो पर मुशफ़िक़ून ॾिनल अलाह ताला जे ख़ौफ़ खां उहो ॾिनल पर हू जेको ख़ौफ़ जेको जहन्नम खां जेको ॾिजंदो सम्झो जहन्नम में जे डप खां उन जी ॻाल्हि आहे सूरत काफ़ में त ॾिसंदा त हाणे असीं किरूं था मुशफ़िक़ून उते बि आहे त इहे इशफ़ाक़ इन जी लफ़्ज़ जूं मानाऊं सभई ख़शियत ई मुशफ़िक़ून ومن يقل منهم إني إله من دونه فذلك نجزيه جهنم पर जेको बि चवंदो त आऊं इनी इलाहुनि मिन दूनी अलाह खां सवाइ आऊं बि अलाह आहियां त पोइ उहो वेंदो जहन में जेको बि ईअं चवंदो पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम कोन चयो उहो सूरत माइदा में अलाह ताला पुछंदो हुनखां क़यामत ॾींहुं त पंहिंजो तो चयो त हाणे त मूंखे ऐं मुंहिंजी माउ खे पूॼियो ऐं अलाह आहियां चयो तो मूं चयो असां चयो हूंदो त तोखे ख़बर हूंदी असां त कोन चयोसीं जेसिताईं असीं हुआसीं हुननि जे विच में तेसिताईं त कॾहिं हुननि खे चयोसीं त अलाह जी इबादत करियो पर तोखे सॼी ख़बर आहे ऐं पोइ असां मतिलबु त एविडेंस इहो आहे पोइ त शहादत थींदी उते कोर्ट हलंदी त पुछा ॻाछा सभिनी खां थींदी नूह अलैहिस्सलाम खां बि पुछिबो त तोखे तो रसायो या न रसायो पंहिंजो पैगाम ऐं हुनजी क़ौम खां पुछिबो उहे चवंदा असांखे पोइ चयईं कोन को इहो कूड़ो आहे पोइ हाणे कूड़ो जेके कूड़ा आहिनि उहे शायदि उते ॾींदा त बहरहाल उनजे ख़िलाफ़ु वरी पोइ शायदि मोहम्मद सलाहु वसलम जी उमत ॾींदी त असांखे ख़बर आहे त तो रसूल पाक सलाहु वसलम ते क़ुर लाथो आहे सूरत नूह लाथी अथई सूरत हूद लाथी अथई सूरत फलाणी सभिनी में तो ज़िक्र कयो आहे त क़ौम खे हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजो पैगाम पहुचायो जेको तो ॾिनो हो तंहिं करे हीअ सभु कूड़ा आहिनि तंहिं करे इहा ॻाल्हि जेका असां इलाहुनि में दूनी फ़ज़ालिक नज़ीह जहन्नम पोइ उन जी जज़ा असीं ॾींदासूं जहन्नम नज़ीह असीं ॾींदासूं जज़ा उनजी बदिलो उनजो जहन्नम कज़ालिक नज़िज़ ज़ालिमीन ज़ालिमनि जी जज़ा असीं अहिड़े नमूने सां ॾींदा आहियूं पोइ हिन खां पोइ फरमाए थो अवलम यरल लज़ीन कफ़रू छा काफ़र जो नथा ॾिसनि न ॾिठो अथनि अवलम यरल लज़ीन कफ़रू अन समावाति वल अर्द कानता रतक़न फफ़तक़नाहुमा त आसमान ऐं ज़मीन कानता रतक़न हिकु हुआ गॾियल हुआ यानी जीअं गॾु हिकिड़ी शइ थींदी आहे हिकु हिकु हूंदी आहे गॾियल हूंदी यानी रतक़न